वाक़े में शागिर्दनि पारां स्कूल जो मुरम्मती कमु न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि अब्दुल गफ़ार, आमिर, अज़ीज़, मुदस्सिर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त स्कूल जो मुरम्मती कमु मुकमल नाहे थी सघियो, जंहिं सबबु हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। संदनि चवणु त स्कूल में फर्नीचर, पाणी ऐं ॿियूं सहूलियतूं बि मौजूदु न आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुताबिक़ कयो त स्कूल जो मुरम्मती कमु मुकमल कराए ॾुखियाईनि खां बचायो वञे। चंबड़ विझो शाख़ में ॿुॾी वियल 5 वरनि जे ॿार जो लाश हथु कयो वियो। फाज़िल स्टाफ वटि ग़रीब शाख़ जे कप ते रांदि कंदे ॿुॾी वियल नींगर जयराम कोहली जो 2 कलाकनि बाद लाश मिलियो। वारसनि पारां नींगर जी ॻोल्हा कई वई त मर्द शाख़ में लुढ़ंदे ॼार खे स्टाफ तां मिलियो। मासूम नींगर जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त अमर खे बेहोशीअ जा दौरा पवण लॻा। नईं में सिविल सोसाइटी ऐं पोरियतनि पारां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। साहब खान शेख, मुमताज़ सेठ, रफ़ आहूजे ऐं ॿियनि चयो त मुल्क में हर ॾींहुं महांगाई में इज़ाफ़ो थिए पियो। हुन चयो त ग़रीब माण्हू 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण में नाकाम वई आहे। अॻवाननि मुताबिक़ कयो त महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीबनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk